नाज़रीन, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सिंध हुकूमत सां बिना सबब केर बि छेड़छाड़ न कंदो। बिलावल कंहिं बि दॿा ऐं जज़्बात में अची सिंधु देश जूं ॻाल्हियूं न करे सिंधु देश ऐं पख्तूनिस्तान जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। पाकिस्तान ठहण में सिंध जो किरदार सभई तस्लीम कनि था, पर छा उर्दू ॻाल्हाईंदड़ कुर्बानियूं न ॾिनियूं हुयूं? फ़ारूक नसीम पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको आहे। मुल्क में सूबाई तअसुब जी का बि लहर नाहे, न ई सूबाई ख़ुदमुख़्तारी ते हरफ़ अचण ॾींदासीं। क़ौमी असेंबली जे इजलास के खिताब दौरान परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी ॻाल्हि करे थी। पीपी चेयरमैन खे सिंध कार्ड वारियूं ॻाल्हियूं करण नथियूं सुहनि। सिंध असेंबली जे मेंबरनि खे बि चवां थो त उन्हनि खे का बि ॻणती न हुअणु घुर्जे। उन वधीक चयो आहे त आर्टिकल 149 बाबति ग़लति ॻाल्हियूं पखेड़ियूं पयूं वञनि। फ़ारूक नसीम पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको हो। फ़ारूक नसीम चवे थो त उन जे बयान खे ट्रोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। हुन चयो त बिलावल अञा सियासी कैरियर जी शुरूआत कई आहे। खेसि संजीदगी ऐं दयानतदारीअ सां चवां थो त कंहिं दॿा ऐं जज़्बात में अची सिंधु देश जूं ॻाल्हियूं न करे सिंधु देश ऐं पख्तूनिस्तान जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। परॾेही वज़ीर चयो आहे त सिंध जे माज़ी वारे किरदार खे सभई तस्लीम कनि था, पर छा उर्दू ॻाल्हाईंदड़ पाकिस्तान जे ठहण में कुर्बानियूं न ॾिनियूं हुयूं? छा उन्हनि पंहिंजूं मिल्कियतूं न छॾियूं हुयूं? संदसि चवण हो त वाज़े तौरु चवां थो त मुल्क में सूबाई तअसुब जी का बि लहर नाहे। असां सभई खे हिक ॿिए सां गॾु हलणो आहे। सिंधियुनि जी हुबुल वतनी ते कंहिंखे बि शक नाहे। हिकु सिंधी पाकिस्तान जो साथ ॾींदो। सूबाई ख़ुदमुख़्तारी ते हरफ़ बि अचण न ॾींदासीं।